नाज़रीन नवां खे ॿुधाईंदा हलूं त तंगवाणी में अगवा थियल जुनेद बखराणी बाज़ियाब थी वियो आहे। मौक़े जी बाज़ियाबी बाद वारसनि में ख़ुशीअ जी लहर छाइजी वई आहे। नाज़रीन नवां खे ॿुधाईंदा हलूं त SSP कंदरकोट के बाड़े बाज़ियाब करायो आहे। हिन वक़्तु जेको बाड़ो आहे उहो SSP ऑफिस में हिन वक़्तु वेठल आहे। अव्हां खे आगाही ॾियूं पिया त अगवा थियल जुनेद बखराणी बाज़ियाब थी वियो आहे। SSP कंदरकोट ऑफिस में मौजूदु आहे। मुखबिर जी बाज़ियाबी बाद वारसनि में ख़ुशीअ जी लहर छाइजी वई आहे। नाज़रीन नवां खे इहे बि ॿुधाईंदा हलूं त ॿिए पासे इलाइक़े वासियुनि जा जो ॿोल आहिनि त नींगर खे भुंग भरे आज़ादु करायो वियो आहे। अव्हां खे नाज़रीन अपडेट कयूं पिया तंगवाणी में अगवा थियल जुनेद बखराणी बाज़ियाब थी वियो आहे। नाज़रीन नवां खे ॿुधाईंदा हलूं तंगवाणी में अगवा थियल जुनेद बखराणी बाज़ियाब थी वियो आहे। मौक़े जी बाज़ियाबी बाद वारसनि में ख़ुशीअ जी लहर छाइजी वई आहे। अव्हां खे नाज़रीन आगाह कंदा हलूं तंगवाणी में अगवा थियल जुनेद बखराणी बाज़ियाब थी वियो आहे। मौक़े जी बाज़ियाबी बाद वारसनि में ख़ुशीअ जी लहर छाइजी वई आहे। ॿिए पासे इलाइक़े में जो ॿोल आहिनि त नींगर खे भुंग भरे आज़ादु करायो वियो आहे। हिन वक़्तु नाज़रीन अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त जेको बाड़ो आहे जुनेद बखराणी हिन वक़्तु SSP जी ऑफिस में मौजूदु आहे। मौक़े जी बाज़ियाबी बाद वारसनि में ख़ुशीअ जी लहर छाइजी वई आहे। तंगवाणी में अगवा थियल जुनेद बखराणी बाज़ियाब थी वियो आहे। मौक़े जी बाज़ियाबी बाद वारसनि में ख़ुशीअ जी लहर छाइजी वई आहे। ॿिए पासे इलाइक़े वासियुनि जा जो ॿोल आहिनि त नींगर खे भुंग भरे आज़ादु करायो वियो आहे। अव्हां खे नाज़रीन ॿुधाईंदा हलूं तंगवाणी में अगवा थियल जुनेद बखराणी बाज़ियाब थियो आहे जेको हिन वक़्तु SSP ऑफिस में मौजूदु आहे। मौक़े जी बाज़ियाबी बाद वारसनि में ख़ुशीअ जी लहर छाइजी वई आहे।